कहिड़े ॻोठ आहे? घणो अर्सो थियो आहे हिते असांजे ॾाढा माना 50-60 साल पते पई ही जेको पाणी अचे पियो इहो कॾहिं खां पियो अचे कीअं पियो अचे 2017 खां निकितो कीअं आहे कुदरती माना पहिरीं असां बोर वारा वठी आया मशीन वारा उन्हनि बोर कयो 1250 ते पहुतो उन खां पोइ पाणी ऑटो में हले पियो 1250 फुट हेठि वियो ज़मीन में तंहिंखां पोइ हिते जॾहिं 1250 फुट हेठि वेंदो आहे त पोइ को नलको लॻाईंदा आहिनि का मोटर लॻाईंदा आहिनि इहे असांखे पंप फिट थियल अंदरि जेका हिते 1250 फुट ते इहो रबड़ जो पंप फिट ही जेको पाणी अचे पियो सो पंप सां पियो अचे पंप खां अचे थो हेठियां कुदरती आहे हेठियां मशीन कुझु बि न का मिशन वग़ैरह कुझु कान्हे पोइ हितां ही जेको पाणी वञे थो सो केॾांहुं थो वञे बसि इन सॼे अंदरि हिते पोइ हितां अॻिते केॾांहुं हिन खे रस्तो ॾिनो आहे रस्तो इन पर कोन वञे पाणी वञे ई कोन थो कुदरती तौर ते हिते ई ख़तमु थियो हिते ई ख़तमु थियो अॼु इतफ़ाक़ सां असांजे खोखरापार ट्रेन वठी आया हुआसीं असांजो इंजन फेल थी वियो त असांखे 5-6 कलाक मिली विया असां सोचियो त थोरो खोखरापार जे पासे में तक़रीबन 13-14 किलोमीटर परे हिकिड़ो ॻोठु आहे सोमो उते असां ॿुधो त हिकिड़ो कुदरती करिश्मो आहे जिते हिकिड़ो पाणी चश्मे जी सूरत में निकितो आहे एतिरो तेज़ी सां पाणी निकितो आहे जो वाक़ई कुदरत वारे जी तारीफ़ कजे अलाह जा शान आहिनि पोइ हिते असां आयासीं हिते जी रिहाइशन खां जेको असां अची हिकिड़ी जीप कई ऐं पोइ तमामु असां रेलवे जो स्टाफ सभु असां हिते आयासीं जंहिंमें असां अची ही कुदरत जो करिश्मो ॾिठो ऐं हीउ पाणी असांजे साम्हूं आहे जेको एतिरी स्पीड में अची रहियो आहे अलाह पाक जा शान आहिनि हिन पाणी जी वॾी ख़ासियत इहा आहे त हिते जे रिहाइशन कोशिशि बि कई आहे त हीउ पाणी अॻिते वञे पर हिननि अॻिते वाटर ठाहिया बि आहिनि उनजे बावजूदि पाणी अॻिते नथो वञे ऐं हीउ हिते जो हिते अची ख़तमु थियो थो वञे ऐं हिन जो बेस जेको आहे सो हिते आहे हिन मां पाणी अचे पियो 1250 फुट तक़रीबन हिननि जेका आहे सा हिते हेठि बोरिंग कई आहे हिते थर में जेका बि बोरिंग कबी आहे उन में पंप वग़ैरह लॻाइबा आहिनि मशीनूं लॻाइबियूं आहिनि तंहिंखां पोइ पाणी ईंदो आहे पर हिते ही बल्कि कुदरत वारनि जा शान आहिनि हितां ही हिननि सिर्फ़ु पाइप लॻायो आहे ऐं हिन पाइप मां एॾे प्रेशर सां पाणी अचे थो जंहिंजी का इंतिहा न आहे अलाह पाक जा शान आहिनि रब जी तारीफ़ आहे सुभान अल्लाह हितां ही पाणी वञे थो ऐं ही जेको साम्हूं हीअं तव्हांखे ॾेखारियो वियो हितां पाणी वही ऐं साम्हूं ई पाणी हलियो थो वञे ख़ुदा जी कुदरत आहे हिन में छा राज़ आहे जो पाणी अॻिते वञे ई नथो हिते जो हिते ई पाणी घणनि सालनि खां पियो हले 2005 खां निकितो आहे 2005 खां तक़रीबन हिनखे